तू ही तुम। सभिनी के प्रणाम। थोड़ी देर सत्संग। अॼो को सत्संग गुरु का वचन बसे जी नाल आहे ई उहो हिकिड़ो गुरु ई आहे जंहिंजी आज्ञा जो पालन तोखे हिन जन्म में तारे सघे थो पियो। ऐं अॼोको सॼो सत्संग बि हिकिड़े अहिड़े गुरु शिष्य जे मथां जंहिं गुरुअ पंहिंजे शिष्य खे अहिड़ी सुमत ॾेई छॾी कि हुन पूरो जग ई जीते वरिते। रजब नालो सभिनी ॿुधियो हूंदो, दादू दीनदयाल जो परम भक्त रजब। वो कंहिं घटि घर जो न हुयो। आमिर जी सेना जो मुख्य सेनापति जो पुटु हुयो। उन ॾींहुं हुनजी शादी हुई। हो बारात खणी करे वञे पियो। बारात ते बढ़िया सजियल धजियल, पहिरियों नंढी उमिरि में ई शादी थी हुई। शायदि ओॾी महिल उमिरि हुनजी 7-8 साल रही हुजेसि रजब जी। ऐं हो वञे पियो पंहिंजी बारात खणी करे। जंहिं रस्ते तां बारात लंघे पई उते विच में दादू दीनदयाल जो आश्रम बि पियो। उन बचपन खां ई जॾहिं खां पैदा थियो हुयो उन जूं दादूअ जूं सिद्धियूं, उन जूं साधनाऊं, उन जो ज्ञान उनखे ॿुधियल हुयो। त अंदर में हिकिड़ी इच्छा जागृत थियसि कि मां हिकु दफ़ो शादीअ खां पहिरियां इन गुरुअ जा दर्शन करे वठां। ऐं उहा ई चाह खणी करे उहो रस्ते ते बीहजी वियो ऐं लही घोड़ीअ तां वियो दादूअ वटि उनजे आश्रम में। उते वञी करे शांतीअ सां वेठो। दादू ओॾी महिल पंहिंजी भक्तीअ में, पंहिंजी समाधीअ में लीन हुयो। हिन हुन सां ॻाल्हाई बि न, बसि ॾिसंदो रहियो दादूअ खे, पंहिंजे गुरुअ खे। उन जीअं ई अखियूं खोलियईं, दादूअ इनखे अहिड़ी स्नेह भरी नज़रुनि सां ॾिठईंसि, इनजे अंदरि त ख़ुशीअ जा फुहारा फुटण लॻा। अहिड़ी स्नेह भरी नज़र, ईअं स्नेह भरी नज़र हर गुरुअ जी थींदी आहे, हर शिष्य जे मथां, हर भक्त जे मथां। उन लाइ त कोई घटि कोई मथे थींदो ई कोन्हे जेको सतगुरु हुजे। ईअं बढ़िया स्नेह सां हिन पंहिंजे शिष्य खे ॾिठो। ओॾी महिल हिन दादूअ खे नमस्कार कयईं ऐं ॾिसंदो रहियो दादूअ खे। गुरु ज्ञान ॿुधी, ज्ञान जूं ॻाल्हियूं ॿुधी दादूअ जूं। ॿुधंदे ॿुधंदे अंदर में हिकिड़ी घटना घटिजी वियसि। हिकिड़ो अखर बि साईं जन तव्हांखे ॿुधायो हूंदो शायदि, रजब तूने किया गजब। हिकिड़ो अखर खाली हुन पंहिंजे गुरुअ जो ॿुधईं। ओॾी महिल ई उनजे अंदरि क्रांति घटिजी हुई, घटना घटिजी हुई। अहिड़ो स्नेह थी वियुसि उनखे पंहिंजे गुरुअ सां। उन गुरुअ सां प्रेम कयईं, उनजो ज्ञान ॿुधईं। ओॾी महिल ई अंदर में वैराग अची वियुसि। ओॾी महिल ई संन्यास्त थी वियो। एॾी नंढी उमिरि में उनजे गुरु दादूअ खे बि चिंता थी पई ओॾी महिल कि भाई एॾी नंढी उमिरि में मूं वटि आयो आहे। ऐं हिन महिल ई इनखे वैराग, शादी बारात ॿाहिरि बीठी अथसि ऐं हे मूं वटि वेठो आहे हीअं। बसि ओॾी महिल ई निर्णय करे छॾियईं कि मूंखे शादी न करणी आहे। जबकि पंहिंजी मनपसंदि छोकिरीअ सां उहो शादी करणु वञे पियो। पंहिंजे मन जी सुंदरी उनखे मिले पई, पंहिंजी प्रेमिका उनखे मिले पई।
उनजी चिंता न थियसि हिनखे। बसि दादूअ जो हिकु वचन इनजे अंदर में लॻी वियो, रजब तूने किया गजब। ओॾी महिल ई वैराग आयो, ओॾी महिल ई शादीअ लाइ मना करे छॾियईं कि मूंखे शादी न करणी आहे। बसि मूंखे हाणे हिन गुरूअ सां ई रहणो आहे जीवन भर। ॿियो कंहिंसां मूंखे कोई मतिलबु आहे ई न। संन्यास्त थी वियो, गुरूअ जी शेवा में लॻी वियो। ओॾी महिल ई शेरवानी पाईंदा आहिनि न शादीअ में, शेरवानी पातल हुयसि। उहा लाहिण वञे पियो कि न बसि हाणे इहा बि न पाइणी आहे, जॾहिं शादी न करणी आहे त इहा बि छो पायां। ओॾी महिल हिनजे गुरूअ हिकु ॻाल्हि हिनखे चई अञा कि तूं जंहिं स्थितीअ में, जंहिं परिस्थितीअ में, जंहिं समय ते, जंहिं वेस में तूं सत्य खे ॼाणियो अथई, उहा शइ पाण खां अलॻि न कर। तोखे इहा शेरवानी पातल हुई न, जेॾी महिल तूं वैराग में थिए, मूंसां प्रेम थिए, इहा शेरवानी कॾहिं बि न लाहिजे। चवंदा आहिनि जीवन भर उन शेरवानी पाती। एॾो वॾो संत थी वियो रजब, तुंहिंजे गुरूअ जे वञण खां पोइ न जो अञा खोड़ घटनाऊं थियूं आहिनि, मां उहे अॻिते सत्संगनि में ॿुधाईंदुमि। पर अॼु जी घटना, हिनजी पहिरीं घटना जेकी हिनजे जीवन में घटिजी वई, क्रांति घटिजी वई, हिकिड़ी नज़र सां, स्नेह भरी नज़र सां। ईअं ई सभिनी जे मथां गुरूअ जी महिर थींदी आहे। बसि कोई सुञाणे सघे, कंहिं वटि ओड़ियूं अखियूं हुजनि, अहिड़ी सम्झ हुजे कि गुरूअ जी आज्ञा जो पालन करे सघे। जीवन भर माण्हू त हिकु ॾींहुं नथो करे सघे पियो। असां त एॾा पका न आहियूं कि हिकु ॾींहुं बि उनजे वचन जो पालन करे सघूं, कॾहिं न करे सघंदासीं। पर हुन कयो। 122 सालनि जो थियो हुयो रजब, उनजो जीवन काल 122 सालनि जो हुयो। उन ई शेरवानी में, जीअं ई शेरवानी पुराणी थींदी हुयसि, कोई न कोई शिष्य अची करे उनखे ॿी शेरवानी पाए वेंदो हुयो। पर उन कॾहिं बि शेरवानी न लाथी, ॿियो कोई कपिड़ो ई न पाती उन जीवन भर। एॾो प्रेम पंहिंजे गुरूअ सां शायदि ई कोई करे सघे कि कपिड़े टुकड़ी बि नथो मटे पियो कि मुंहिंजे गुरूअ जी आज्ञा थी कि मूंखे इहा शेरवानी पाइणी आहे त जीवन भर उहा ई पाइणी आहे। अहिड़ी भक्ति, अहिड़ो प्रेम हर कंहिंखे थी सघे त सौभाग्य हुनजो। गुरूअ जी महिर त वसजंदी रहंदी। बसि उन शिष्य में बि ओड़ी भक्ति, ओड़ी श्रद्धा। पहिरियों त श्रद्धा त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे। गुरू को मान जानकर, इहो बि हिकिड़ो सुठी लाइन आहे, इन ते त न। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे चवां कि गुरू का वचन बसे ॾींदा। तुंहिंजे अंदर में जेको गुरूअ जो वचन अचे, गुरूअ जी आज्ञा जेकी तुंहिंजे मथां थिए, उन आज्ञा जो पालन करे ॾिस, उनजी चए ते हली ॾिस। तर्क न कर। तर्क अगरि संसार में तोखे कोई बि अचे थी, परमार्थ जे रस्ते ते कोई बि तोखे अगरि सवाल उथई थो, त पंहिंजे गुरूअ सां साफ़ सुथरो ॻाल्हाए करे क्लियर कर। उन ॻाल्हि जो ॿियो मतिलबु न कढ कॾहिं बि। हिते माण्हुनि जी सोच ई फिरी थी वञे पई। जंहिंसां बाबा खे हीअं ॻाल्हाईंदे ॾिसी वरितो, हीअं ॿुधी करे ॾिसी वरितो, इहो छा आहे? उनजो जीवन न आहे। उन गुरूअ जो बि त जीवन आहे। उहो बि त पंहिंजे हिसाब सां हलंदो। उन कुझु तुंहिंजे लाइ बि सुठो सोचियो हूंदो न, तॾहिं तोखे आज्ञा कई आहे। त हुन आज्ञा जो पालन करे ॾिस। मां त चवां थो श्रद्धा तूं पोइ करिजांइ, पहिरियों घटि में घटि यकीन। हिकिड़ी लाइन बि असां पंहिंजे शब्द में चवंदा आहियूं, झुक तूं हमेशा दरवेश दर ते, झुक तूं हमेशा दरवेश दर ते, रख तूं अकींदो सच्चे रहबर ते, रख तूं अकींदो सच्चे रहबर ते। इहा समझ सुगन तिन पीरन खे, रख तूं अकींदो। पहिरियों त झुकण सिख।
ईअं न कि तुंहिंजो शरीर झुकी वञे ऐं तूं बीठो जो बीठो ई रहिजी वञे। एॾो अहंकार खे बल थींदो कि माण्हू बीठल ई रहिजी वेंदो आहे। झुक, गुरू जे अॻियां झुक, किरी पओ उते मिटी थी वञ, कटाए छॾ पंहिंजी गर्दन उते, हवाले करे छॾ गुरूअ जे, तॾहिं ई कुझु थी सघंदी। ऐं रख तूं अकींदो सचे रहबर ते, उन पैगंबर ते, पंहिंजे सतगुर ते। अकींदो जो मतिलबु थींदो आहे भरोसो, यकीन। तूं करे ॾिस पंहिंजे गुरूअ ते यकीन, कॾहिं बि सवाल न कजे। अगरि तुंहिंजे अंदर में यकीन अची वई, तुंहिंजो गुरू तोखे चवई कि हिते बीठे बीठे पाण खे कटे छॾ, अथई हिमत, कटे सघंदी आहे। कोई शइ चई छॾी खाई छॾ, ज़हर चई छॾी खाई छॾ, तूं खाई सघंदी आहे। भक्ति त अहिड़ी खपे, अहिड़ी ई श्रद्धा खपे। अगरि तुंहिंजे अंदर में आहे त तूं साम्हूं अच, ॾेखार पंहिंजी श्रद्धा। जेको अंदर में लिकियल थी उनखे कढ ॿाहिरि। पंहिंजे अंदर में रखण सां छा थी वेंदो? तूं गुरूअ जे साम्हूं त ॾेखार कि तो में छा आहे। उहो श्रद्धा जो हिकिड़ो ॿिजु त तुंहिंजे अंदरां फुटे त ही न कुझु ॻाल्हि अॻिते वधे। तूं बसि चईंदी गुरू मुंहिंजो इहो कमु करे छॾे, महिर करे छॾे, मुंहिंजा दुखड़ा दूर करे छॾे, त बसि कोई गुरू ड्यूटी थो ॾे तव्हांजे लाइ कि तव्हांजा इहे ई कम करे। थोरो सो सम्झ, उन जे ज्ञान खे सम्झ कि गुरू तोमां छा आहे, छा थो चाहे पियो तोमां। बसि हिकिड़ो प्रेम, प्रेम ई चाहे थो। प्रेम ते ई सत्संग आहे, सॼी कार्यवाही बि प्रेम जी आहे। जेसि ताईं तोखे पंहिंजे गुरूअ सां सचो प्रेम न थींदो, न तुंहिंजे अंदरि श्रद्धा ईंदे, न कॾहिं तूं उन जी आज्ञा जो पालन करे सघंदी। पहिरियों त यकीन, उन खां पोइ श्रद्धा, उन खां पोइ उन जी आज्ञा जो पालन। गुरू का वचन बसे जी नाल। हिकिड़ी लाइन गुरू रामचरण थियो हुयो, इन्हनि में ई रजब में ही दादू दीनदयाल वारनि में हिकिड़ो गुरू रामचरण बि थियो हुयो। उन हिकिड़ी बढ़िया लाइन ॾाढी लिखी, दादू जैसा गुरु मिले शिष्य रजब सा जान, एक शब्द में उधर गया रही नहीं खींचा तान। हिक ही नज़र में, हिक ही पलक में झपकाइण बस जी देर आहे। गुरूअ जी महिर त हमेशह वसजल आहे। तूं बि थी ॾिस न रजब वांगुरु। छो नथा असां बणिजी सघूं पिया? सभु बणिजी सघूं त आहियूं त असां बि इंसान ई, हो बि इंसान ई। जॾहिं उन सां इहा घटना घटिजी सघे थी पई त तोसां बि इहा घटना घटिजी सघे थी पई। रजब जहिड़ो शिष्य शायदि ई ॿियो कोई थियो हुजे। थी सघे थो, ईअं न कि नथो थी सघे, थी सघे थो, पर चाह त तुंहिंजे अंदर जी हुजणी खपे न कि इहो बि गुरू चाहे। गुरूअ तोखे चुनियो, जाल फेंकियो, तोखे फासायो, तोखे पाण वटि कयो, अॻिते कमु त सॼो तुंहिंजो आहे। तूं उन ॻाल्हि खे सम्झ त सही, गुरूअ खे त सम्झ, उन जे वचननि खे त सम्झ। जेको गुरू सत्संग करे थो उनखे त सम्झ। असां सम्झूं न त हिकु ॿियो था सम्झी वञूं पिया, या हिते सम्झी करे ॿाहिरि वञी ईअं अंजान था थी वञूं कि असां कुझु ॿुधियो ई कोन्हे, ठन ठन गोपाल थो थी वञे पियो। न, सत्संग में वॾी ताक़त है। गुरु प्रताप साध की संगति, कंहिं अहिड़े जो संग कर जेको ॼाणे चुको हुजे उन परमात्मा खे, या ॼाण जी राह ते हुजे। कंहिं अहिड़े जो संग कर, तॾहिं ई कोई घटना घटिजी सघजंदी आहे। बाक़ी न त जीअं आहियूं तीअं हली वेंदासीं। बसि हिकिड़ो भाव तुंहिंजे अंदर में पैदा थी वञे, भक्ति वारो भाव, उहो श्रद्धा वारो भाव, त तूं बि जग जीते सघी थी, तूं बि रजब ठही सघी थी। आख़िरी में सभिनि जे अंदर वेठल परमात्मा